मज़दूरनि सां इंसाफ कयो, मज़दूरनि सां इंसाफ कयो, मज़दूरनि सां इंसाफ कयो। सेठ तुआरे फैक्ट्री ते मजदूरन हड़ताल करे छडिया, कम को भी कोन करे, सब वांदा था थी। अच्छा मज़दूरनि सां इंसाफ कयो, मज़दूरनि सां इंसाफ कयो। यार मज़दूरनि तव्हां सां छो हड़ताल कई आहे मुंहिंजी फैक्ट्री में? कहिड़ो मसलो आहे तव्हांजा? बाबा दी 6000 पगार 6000 में थे छा थो महंगाई लगी पई आहे 120 रुपया किलो अटो कयूं त छा कयूं? अरे कमदार आऊं तव्हांखे 7000 ॾींदो तूं हुनखे 6000 ॾींदो जेठा न बाबा अॼु खां वठी तव्हां वटि कम कोन कंदासीं कोन कंदासीं, कयो तव्हांखे तव्हांजो हक़ ज़रूरु मिलंदो पर महिरबानी कयो तव्हां मूं वटि कमु कयो ॿी पासे तव्हां न वञो। तव्हांखे पघार खपे घणो? बाबा असांखे 8000 रुपया खपे। अरे यार 8000 में कंहिंजी थी पूरी थिए? ऐं तव्हांखे 10000 ॾींदुसि तव्हां मूं वटि कमु कयो। तो ते सेठी हरू भरू गिला पे कई पर सेठ ते भलो माण्हू आहे अला साईं हुनखे ईअं पोइ वधाए। हा यार हा।